ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे 6 भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर हिक भेरो मखण चोरी करण वक़्तु गोपियुनि जे हथनि में अची वञे थो ऐं गोपियूं सभई मिली करे श्री श्याम सुंदर के हथ मां जले माता यशोदा वटि वठी वञण लॻियूं। तंहिं वक़्तु जेका गोपी कन्हैये जो हथ जले वञी रही हुई, तंहिंजे हथ में श्री श्याम सुंदर उन जे पतीअ जो हथ ॾेई छॾियो, जंहिंजे मुख ते मखण लॻो पियो हो ऐं पाण पंहिंजी माया सां अंतर्ध्यान थी वियो, जंहिं करे कंहिं बि गोपीअ खे इन ॻाल्हि जी ख़बर न पई। तंहिं बाद माता यशोदा खे वञी दां ॾिनऊं ऐं माता आख़िर में चयो, पहिरीं ॾिस त तो कंहिंजो हथ जलियो आहे, पोइ वञी मुंहिंजे कन्हैये जे मथां ॾोर लॻाए। अहिड़ी तरह कन्हैयो उन दफ़ा बि बची वियो। लेकिन ॿिए दफ़े जॾहिं श्री कृष्ण भॻवान वापसि पकड़ियो, तॾहिं माता यशोदा वटि गोपियुनि वञी हिन खे ॾिनो ऐं तंहिं वक़्तु माता यशोदा जे साम्हूं इहा ॻाल्हि सची थी त कन्हैयो वाक़ई चोरी थो करे। अचो अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे 7 भाग में ॾिसूं त माता यशोदा कन्हैये खे छा थी चवे। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा, जॾहिं यशोदा खे गोपियुनि जी ॻाल्हि सची नज़र आई, तॾहिं उन कांवर जी श्री श्याम सुंदर खे चयो, ए पुट, मूं तोखे बार बार सम्झायो, पर तो मुंहिंजो चवण न मञी चोरी करण कान छॾी। हाणे मां तोखे घर में ॿधी थी छॾियां। इहा ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर चयो त ए माता, इहा गोपी मूंखे ज़बरदस्ती जले पंहिंजे घर वठी हली। उते हिन मूं खां पंहिंजे घर जो कमु करायो ऐं हाणे वरी कूड़ ॻाल्हाए ॾोरापा ॾियण आई आहे। इहा ॻाल्हि ॿुधी यशोदा खिलण लॻी ऐं सभई गोपियूं बि खिलंदे पंहिंजे पंहिंजे घर हली वेयूं। ए राजा परीक्षित, अहिड़ी तरह श्री श्याम सुंदर नई नई लीला करे पंहिंजी माता पिता ऐं बिरज नारियुनि खे सुख ॾींदो हो। ॾिस संदसि लीला जो स्वयं श्री नारायण जी लक्ष्मीपति 8 ही पैर खीर समंदर में रहंदो हो, सो अॼु प्रेम जे वस थी गोपियुनि जी दही ऐं मखण चोराए खाइण लॻो। संसार सारो जो थो पाले कुलपुत्रो वर नाम, खीर चोरे सो करे प्रेम वस सुखदाम। धन बिरजवासी धन गोवर्धन धन बिरज जा बाल, मखण चोराए नित नऊं घर घर जिन गोपाल। सबई चओ जय श्री हरि। ॾिसो, जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो ध्यान ब्रह्मा, महादेव ऐं सभई देवताऊं 8 ही पैर पंहिंजे हृदय में कनि था, तॾहिं बि उन जो दर्शन जल्द नथो मिलेनि। तंहिंजी ॿांह बिरज जूं ग्वालणियूं जले यशोदा वटि वठी थियूं वञनि। उन जी लीला ऐं भेद खे को बि ॼाणी नथो सघे। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित चयो, हे स्वामी, नंद यशोदा अहिड़ो कहिड़ो तप कयो हो, जंहिंजे फल सां पार ब्रह्म परमेश्वर उन्हनि जो पुटु चवायो ऐं उन्हनि खे बाल लीला ॾेखारे अहिड़ा सुंदर सुख ॾिना, जे ख़ुदि वासुदेव ऐं देवकीअ खे बि नसीब न थिया।
श्री सुखदेव जी चवनि था, ए राजा, अगूणे जन्म में नंद दुरून नाले वस देवता हो ऐं यशोदा दरा नाले संदसि स्त्री हुई। उन्हनि ॿिन्ही ब्रह्मा जी आज्ञा सां परमेश्वर जो तप घणनि ॾींहंनि ताईं कयो। तॾहिं नारायण जी प्रसन्न थी ब्रह्मा खे चयो, तूं उन्हनि खे दर्शन ॾेई जेके वरदान घुरनि सो वञी ॾे। जॾहिं ब्रह्मा जी उन्हनि खे दर्शन ॾेई पुछियो, तव्हांखे जेके घुरिजे सो वरदान घुरी वठो। तॾहिं उन्हनि ॿिन्ही दंडवत करे वेनती कई, असांखे परमेश्वर जी भक्ति मिले। ब्रह्मा चयो, तव्हांखे अहिड़ी भक्ति परमेश्वर जी मिलंदी जा ॿियनि खे मिलणु कठिन आहे। तव्हीं बिरज गोकुल में वञी आदमियुनि जी देह धारण कयो। पार ब्रह्म परमेश्वर सुरगुण अवतार वठी तव्हांखे पंहिंजी बाल लीला जा सुख ॾेखारींदो। उन वरदान जे प्रताप सां दुरून नंद जो ऐं दरा यशोदा माता जो जन्म वठी परमेश्वर जी बाल लीला जा सुख ॾिठा। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 8 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 9 श्री कृष्ण खे उखरीअ सां ॿधणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, हिकिड़े ॾींहुं सुबुह जो यशोदा गोपियुनि समेत पंहिंजे घर में दही विलोरे रही हुई। बादल जी गर्जना वांगियां मांडाणीअ जो आवाज़ ॿुधी श्री कृष्ण भॻवान निंड खां जागी अमा अमा करे पुकारणु लॻो, पर मांडाणीअ जे आवाज़ करे हिन जो रोअण कंहिं बि न ॿुधो। तॾहिं हू पाण उथी रोइणी सूरत बणाए यशोदा वटि अची चयो त, ए माता, मूं तोखे केतिरो सॾियो, तॾहिं बि तो मूंखे खाधो न ॾिनो। तोखे अञा ताईं घर जे कमकार खां वांदिकाई कान थी आहे। ईअं चई श्री कृष्ण यशोदा जी मांडणी जले ऐं मटकीअ मां मखणु कढी उछलाइण लॻो। तॾहिं नंद बाबा कांवर जी चयो, ए पुट, तूं ही कहिड़ियूं आदतूं सिखियो आहीं? उथी हल त तोखे खाइण लाइ ॾियां। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त, तव्हां मूंखे छो न खाधो ॾिनो? हाणे भला मां छो खां? नेठि जॾहिं यशोदा माता हिन खे रिझाए हिंज में खणी मखण ऐं रोटी खाइण लाइ ॾिनी, तॾहिं हू ख़ुशि थी खाइण लॻो ऐं यशोदा पंहिंजी पोतीअ जी ओट करे खेसि खाराइण लॻी। श्री कृष्ण भॻवान पंहिंजी माता जे जराऊ ॻेणनि में पंहिंजो मोह ॾिसी ख़ुशि थी रहियो हो ऐं यशोदा खेसि ॾाढे प्रेम सां खणी वेठी हुई। तंहिं वक़्तु श्याम सुंदर पंहिंजी माया सां खीर जेको चुल्हे ते पियो हो तंहिंखे उबामायो। जॾहिं यशोदा श्री कृष्ण खे हिंज मां लाहे खीर बचाइण वई, तॾहिं श्री श्याम सुंदर चवणु लॻो, माता मूं खां वधीक खीर खे थी बाहे, जो मुंहुं खे छॾे यकदमि हली वेई। सो प्यारा भक्तऊं, श्री श्याम सुंदर सभु बर्तन भञी दही ऐं मखण हारे छॾियो ऐं मखण जी भरियल मटकी खणी पाण ग्वाल बालनि में हलियो वियो ऐं हिकिड़ी उखरी जा उते उबती थी पई हुई उन ते वेही खाइण लॻो। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 9 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।